खिपरो में जस्कम अगवान कुनरी पुलिस पारां जस्कम अगवान रमज़ान खासकेली जी गिरफ़्तारी खिलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे असद शाह। खिपरो में जस्कम अगवान ने उमरकोट ज़िले के जस्कम अगवान मोहम्मद रमज़ान खासकेली जे गिरफ़्तारी खिलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। जस्कम अगवान आज़ाद कुंबर अकबर मरी शौकत बुर्दी ऐं ॿियनि जी अगवानी में रैली कढी शहीद चौक खिपरो ते एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौके ते मुज़ाहिरीन जो चवणु हुयो त कुनरी पुलिस बिना जवाज़ मोहम्मद रमज़ान खे गिरफ़्तार करे मथिस कूड़ो केस दाख़िल करे छॾियो आहे। अॼु असांजो इहो एहतजाज जस्कम ज़िले उमरकोट जे सदर मोहतरम रमज़ान खासकेली जी आज़ादी जे लाइ हू सदाईं सिंध जे मज़लूम माण्हुनि जो आवाज़ थी रहियो आहे। ही सिंध जे आवाज़ खे दॿाइण जी साज़िश आहे ऐं मोहतरम रमज़ान खासकेली खे फ़ौरन आज़ादु कयो वञे ऐं हुन ते जेके बि कूड़ा केस दाख़िल कया विया आहिनि उहो केस ख़तमु कया वञनि। आवाम दोस्त अगवान मोहतरम मोहम्मद रमज़ान खासकेली जी गिरफ़्तारी जे ख़िलाफ़ असां इन हुकूमत चीफ जस्टिस ऐं आला इदारनि खां इहा घुर था कयूं त मोहतरम मोहम्मद रमज़ान खासकेली खे फौरी तौर ते आज़ादु करे हुन कूड़ा केस वापसि वरिता वञनि। असांजो जी अॼोको एहतजाज मोहम्मद रमज़ान खासकेली जेको उमरकोट ज़िले जो चीफ ऑर्गेनाइज़र आहे उनखे एसी तरफ़ां जेको कुनरी पुलिस बिना जवाज़ जे गिरफ़्तार कयो आहे ऐं उन ते कूड़ा केस दाख़िल कया विया आहिनि। असांजो मुतालबो इहो आहे त उन तां कूड़ा केस ख़तमु करे उनखे आज़ादु कयो वञे। उहो वीडियो भरण ते एसी साहब जेको आहे सो गिरफ़्तार कराए कूड़ा केस उन ते हणाराए छॾिया आहिनि। इन्हनि अहिड़े कम जी असीं शदीद लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था ऐं चिता ॾियूं था त रमज़ान ख़ासकेली खे फिल फोर रिहा कयो वञे। मुज़ाहिरीन वसवारनि समेत आला इख़्तियारनि खां इंसाफ़ जी घुर कई आहे। कैमरामैन अज़ीज़ हालेपोटो सां गॾु असद शाह, आवाज़ न्यूज़, खिपरो।